नाज़रीन, सखर लग पुराने सखर वेझो सिंधु दरिया जे बेगारी बंद ते रात जो निंड सुतल ॿ ॼणा परासरार नमूने गुम थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे फरीद सुमरो। जी फरीद, छा तफ़सील आहिनि? पुराने सखर वारे इलाइक़े मरियम कॉलोनी जा ॿ ॼणा जेके नौजवान रहवासी दिलीप ऐं सुरेश, उहे राति जो सिंधु दरिया जे किनारे ते बेगारी बंद ते राति जो सुतल हुया त सुबुह जो जेको आहे उहे पंहिंजे बिस्तरे तां ॿई ॼणा गाइब हुया ऐं उन जेको आहे त घड़ी, पैसा ऐं मोबाइल फ़ोन ऐं मोटर साइकिल उहे उते वाक़िआ वारे हंध तां जेके आहिनि उहे मिलिया आहिनि। पर उनजे वारसनि जो चवणु आहे त असांजे ॿिन्ही नौजवाननि खे अगवा कयो वियो आहे। जॾहिं त इन रस में SSP सखर इरफान समो सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त उन ॿुधायो त इहे ॿई ॼणा जेके आहिनि मिसिंग थियल आहिनि, पर इन्हनि जी अञा असां वेरिफिकेशन कयूं था। अञा अगवा जी जेको आहे अहिड़ी का इतला न मिली आहे, जंहिंजे करे इन जी असां अञा वेरिफिकेशन करे रहिया आहियूं ऐं मां पंहिंजी टीम बि तश्कील ॾिनी आहे जेका हिन वाक़े जी तहक़ीक़ात करे रही आहे त हिन मामले खे जेको आहे ॾिसो त इहा या गुम थिया आहिनि पाण, या जेको आहे अगवा थिया आहिनि, या ॿियो को मामिलो आहे जंहिंजे करे जेको आहे इहे नौजवान जेके आहिनि ॿई ॼणा गाइब थी विया आहिनि। इन लाइ जेको आहे त वधीक जेको आहे वेरीफाई खां पोइ जेको आहे उहो तफ़सील ॿुधाए सघंदुसि। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।